दोस्तों नमस्कार, जय झूलेलाल। दोस्तों मां कुमार घनश्याणी हिकु एक्टर आहियां ऐं वरदान 2 मूवी जेका सिंधी फिल्म आहे उन में मां डायलॉग्स लिखिया आहिनि ऐं हिकु लच्छू काका जो रोल अदा कयो आहे। दोस्तों वरदान 2 मूवी सिंधियत जे इर्द गिर्द घुमे थी पई। असांजे सिंधी संस्कृति, सिंधी समाज ऐं सिंधी समाज जे सचाईअ जो बयानु कयलु आहे। नारी ॿिनि कुलनि खे कीअं तारे थी पई उनजो हूबहू उन में ज़िक्र कयो वियो आहे ऐं लाजवाब अंदाज़, लाजवाब स्टोरी, लाजवाब गाना आहिनि, लाजवाब म्यूज़िक आहे ऐं तमामु सुंदर लोकेशन आहिनि। तव्हांखे ईअं लॻंदो तव्हां हिंदी फिल्म, बॉलीवुड जी हिंदी फिल्म ॾिसी रहिया आहियो। त हीअ वरदान 2 मूवी तव्हांजे अमरेली शहर में अची रही आहे 15 जनवरी 2023 आर्तवार यानी कि संडे जे ॾींहुं शाम जो 6 बजे माणिकपरा विस्तार में अमरेलीअ में। मां रिपीट थो कयां, 15 जनवरी 2023 संडे जे ॾींहुं शाम जो 6 बजे एंजल सिनेमा माणिकपरा विस्तार अमरेली में। त हिन फिल्म खे ॾिसण लाइ अचो, पंहिंजे घर परिवार सां गॾु, दोस्तनि यारनि सां गॾु, मिटनि माइटनि सां गॾु, ओड़े पाड़े वारनि सां गॾु ऐं सिंधियत खे अॻिते वधायो। थैंक यू। जय झूलेलाल।